अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत यासीन। हिन जूं पहिरीं असां 12 आयतूं पढ़ियूं आहिनि हेसि ताईं जो इन्ना नहनु नुहिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फ़ी इमामिम मुबीन। हेसि ताईं असीं पढ़ी चुका आहियूं। अॻिते पढ़ंदासूं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्रिब लहुम मसलन असहाबल क़रियत इज़ जाअहल मुरसलून إذ أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون قالوا ما أنتم إلا بشر مثلنا وما أنزل الرحمن من شيء إن أنتم إلا تكذبون قالوا ربنا يعلم إنا إليكم لمرسلون وما علينا إلا البلاغ المبين قالوا إنا تطيرنا بكم لئن لم تنتهوا لنرجمنكم وليمسنكم منا عذاب أليم قالوا طائركم معكم أئن ذكرتم بل أنتم قوم مسرفون। हाणे इहा 13 आयत खां वठी 19 आयत ताईं हीउ किसो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हवारी आहिनि जेके 12 हुआ उन्हनि खे अलाह पंहिंजे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो। इहो किताबु आहिनि इंजील 4, उन खां पोइ एक्स जो किताबु आहे, एक्स अहवाल। हुन एक्स मंझि हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो तव्हां पखिड़ी वञो मुल्क मंझि ऐं जेको पैगाम उहो आंदो आहे त अलाह हिकिड़ो आहे, अलाह हिकिड़े जी इबादत करणु खपे ऐं ॿियनि जी इबादत करण जो न आहे हुकुम। इहा ॻाल्हि खणी निकिता अची तव्हां वञो ऐं ज़बानूं जेके आहिनि दुनिया जूं उहे तव्हांखे अलाह ताला सेखारींदो पाणे। पोइ वाक़ई ॼण बरक़त इहा उन जे कौल जी रसूल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे कौल जी इहा आहे जो इहे माण्हू जंहिं मुल्क में विया उन्हनि मुल्कनि जूं ज़बानूं सिखियाऊं यकदमि, उन्हनि जा ग्रामर ठाहिया अथनि। असांजी सिंधी ॿोली जो बि ग्रामर इन्हनि ईसाइनि अची ठाहियो आहे, ॿियनि रोहवी ॿोली जो, फलाणी ॿोली जो, ठीरी मटी जो, सॼी दुनिया जूं पिया पहुता आहिनि, ॿोलियूं सिखियूं अथऊं वग़ैरह वग़ैरह। इहे ॻाल्हियूं मतिलबु हिननि खे अलाह ताला हिकिड़ो ईमान ॾिनो जो हीउ विया। पोइ हीउ एंताकिया पंहिंजो तुर्की जे इलाइक़े में इलाइक़ो आहे, उन मंझि हींअर त तुर्की में आहे, रोमन एम्पायर हुई या बेज़ंतीन एम्पायर कहिड़ी एम्पायर हुई उन ज़माने में, उन वटि पहुता। पोइ उते पहिरियों 2 विया, पोइ वरी टियों अची मुंहं सां मददगार थियो। पोइ हुननि न मञी ॻाल्हि, पोइ वरी उन्हनि जे ई शहर जो हिकिड़ो पंहिंजो माण्हू को हो उहो आयो। हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि हिते ऐं उन्हनि जा रेफरेंस आहे। हाणे अलाह ताला फरमाईंदो वद्रिब ऐं ॿुधाए, दरब माना हण यानी ठाहे यानी मसल होम, हिननि जे लाइ मिसाल ठाहे, यानी हीअ मिसाल आहे उन्हनि जो, पर हीअ हिस्टोरिकल मिसाल आहे। के मिसाल ख़याली आहिनि, के हिस्टोरिकल आहिनि, यानी के वाक़ियात आहिनि जिन जो मिसाल ॾिनो वञे थो, ऐं के ख़याली ॻाल्हियूं आहिनि त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं। त हीअ जेको हिस्टोरिकल आहे, पर हुननि जो नालो न वरितो वियो आहे केरु, इन करे असांखे पोइ वरी एविडेंस बि हंधा वसिणो थो पए। वद्रिब लहुम मसलन असहाबल क़रियत, हुन ॻोठ वारनि माण्हुनि जो इज़ जाअहल मुरसलून, यानी उन्हनि जो मिसाल ईअं आहे जीअं कुरैश मके वारा, जीअं काफ़र जेके बि दुनिया जा हींअर, जॾहिं हुननि वटि जा माना आया, जाअहल उन शहर में मुरसलून मोकिलियल यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मोकिलियल। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि रसूल आहे, नबी अलाह सुब्हानहू तआला जो, ऐं उन जा वरी ही हवारी यानी एपोस्टल्स ऑफ द मैसेंजर ऑफ अल्लाह,
इन करे असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि एपॉस्टल था लिखनि यूरोपियंस वग़ैरह पंहिंजे किताबनि में। इन करे असां उन खे ॻाल्हि खे सुठो नथा सम्झूं, इन करे चवंदा एपॉस्टल न लिखो, मैसेंजर लिखो, प्रॉफिट लिखो। भई एपॉस्टल माना हवारी जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो आहे। बहरहाल वदीब लहुम मसलन असहाबल क़रियत इज़ जाअहल मुरसलून इज़ अरसलना, असां मोकिलियो उन्हनि खे। अलाह सुब्हानो तआला फरमाए थो असां हुननि खे मोकिलियो, यानी असांजे हुकुम ते ईसा अलैहिस्सलाम हुननि खे मोकिलियो। इज़ अरसलना इलैहिम मुस्नैन, उन्हनि ॾांहुं 2 ॼणा मोकिलियासीं, 2 हुआ पहिरीं जेके आया हुननि वटि। फ़कज़बूहुमा, पोइ उन्हनि ॿिन्ही खे, हुमा माना ॿिन्ही खे, उन्हनि खे फ़कज़बूहुमा, पोइ उन्हनि ॿिन्ही खे कूड़ो कयूं। फ़अज़ज़ना, पोइ उन्हनि खे अज़ीज़ कयोसीं, सगारो कयोसीं, ताक़त ॾीसूं, मदद कईसूं उन्हनि जी 3 सां। फ़अज़ज़ना बिसालिसिन, 3 सां उनजी मदद कईसूं। फ़क़ालू, पोइ उन्हनि टिनी वरी चयो उन्हनि खे, फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून, असीं तव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं, यानी मोकिलिया विया आहियूं, यानी एपॉस्टल्स आहियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांखे मोकिलियो आहे, त हज़रत ईसा उहो पोइ ठाहियो अथनि जो घड़ियो अथनि, हज़रत ईसा ख़ुदि अलाह जो हिसो आहे, अलाह चयो आहे की भला पाण आहे भाॻे त हीअ आयो आहे, उहो पोइ ठाहियूं। पर उन वक़्तु चयो त असांखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोकिलियो आहे, त हज़रत अलाह सुब्हानो तआला हिकिड़ो ई आहे, बसि उनजी पूॼा करियो, ॿियनि जी पूॼा न करियो, या पैसेज खणी आया हुआ। फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून, मोकिलियल आहियूं तव्हां ॾांहुं। क़ालू, उन्हनि शहर जे माण्हुनि चयो, मा अंतुम इल्ला बशरुम मिसलुना। हाणे पहिरियों जेको आहे पंहिंजो एतिराज़ु सो इहो आहे त तव्हीं त असां जहिड़ा ई आहियो, यानी तव्हांखे खंभ कोन्हनि, को उॾामो कोन्ह था, को माण्हू आहियो, असांजा 2 टंगूं अथव ऐं पंहिंजो 2 अखियूं अथव, 2 पेर अथव, 2 हथ अथव, असांजा नकु हिकिड़ो अथव, 2 नाखोटियूं अथव, मथो असां जहिड़ो, सॼी ॻाल्हि असां जहिड़ी, खाओ पीओ था असां वांगुरु, उथो वियो था असां वांगुरु, बाक़ी त असांखे कहिड़ी ॻाल्हि में तई असांखां भला थियो। पर अलाह ताला जंहिं ॻाल्हि जे लाइ जंहिंखे चूंडे, को इल्मु जंहिंखे जंहिं क़िस्म जो ॾिए, का ॻाल्हि जेका हुन में विझे, त उहा उन लिहाज़ खां उनखे अख़्तियार को ॾिए त तूं हीअं वञी कर, हुकुम ॾिएसि तूं हीअं कर। नबी जेके आहिनि से अहिड़े नमूने सां। क़ालू मा अंतुम इल्ला बशरुन मिसलुना, असां जहिड़ा ई आहियो। हाणे असां वटि जो कोई क़बीलो पैदा थियो आहे त चए थो नबी जेके आहिनि से असां जहिड़ा ई आहिनि, असांजे वॾे भाउ जहिड़ा, असांजे नंढे भाउ जहिड़ा, असांजे पीउ जहिड़ा, असांजे पुट जहिड़ा। अल्लाह हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अलाह उहे बराबरि इंसान आहिनि असां वांगुरु, माउ जे पेट मां ॼावा आहिनि, पर हुनखे अलाह ताला चूंडियो आहे कंहिं मक़सद जे लाइ। हुनजो चूंडजणु ख़ुदि जेको आहे सो वॾी ॻाल्हि आहे। अलाह ताला तव्हांखे कोन्हे उन कम लाइ चूंडियो, त तव्हां ऐं हुन में त वॾो फ़र्क़ु आहे। इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे, वॾो भाउ ऐं नंढो भाउ, इहा ॻाल्हि जेका तमामु हिकिड़ी बुछड़ी ॻाल्हि आहे, जेका हिननि शुरू करे छॾी आहे ऐं इहा पई हले पई अञा। फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून क़ालू मा अंतुम इल्ला बशरुम मिसलुना वमा अंज़ल अर्रहमान मिन शैइन। हू चवंदा रहमान यानी अलाह सुब्हानो व तआला त का बि शइ कोन मोकिली आहे, यानी तव्हां पाण ठाही आहे। वमा अंज़ल अर्रहमान मिन शैइन इन अंतुम इल्ला तकज़िबून, तव्हीं आहियो न कुझु बि पर कूड़ा, चुप कूड़ा आहियो तव्हीं। हाणे इहो ॼण नबियनि खे, हुननि जे एपॉस्टल्स खे उन्हनि माण्हुनि चयो, पर नबियनि खे बि ईअं चयऊं जेके ख़ुदि आया अलाह वटां। हीअ त अलाह जे नबी वटां आया हुआ। क़ालू, हाणे उहे जेके नबी हुया, की उहे जेके मोकिलियल हुआ, हवारी हुया हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा जेके बि हुआ, क़ालू रब्बुना यअलमु, अलाह ताला ॼाणे थो, इन्ना इलैकुम लमुरसलून, त असीं तव्हां ॾांहुं वाक़ई ज़रूरु मोकिलिया विया आहियूं, मोकिलियल आहियूं यानी पैगम्बर आहियूं, रसूल आहियूं, या रसूल जा रसूल आहियूं, जेकी बि आहियूं। इन्ना इलैकुम ल जी माना ज़रूरु मोकिलियल आहियूं, मुरसलून यानी ल ताक़ीदी चइबो हिनखे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असां ते का वधीक पाबंदी कान्हे सवाइ हिन जे जो असीं पधरी ॻाल्हि करे बलाग करियूं, तबलीग करियूं, ॿुधायूं पधरे नमूने सां वाज़िह करे ॿुधायूं तव्हांखे, बसि एतिरो असांजी ड्यूटी आहे। हिन खां वधीक असीं को ज़ोर कोन था भरे सघूं तव्हांखे त तव्हीं हरूभरू ईमान आणियो।
पाण शहर जा माण्हू जेके आहे उहे चवंदा कालू इना ततयरना बिकुम, चई असीं तव्हांखे निभागो था सम्झूं। तैर पखी आहे, पखी खे मतिलबु त सुठो बि सम्झिबो आहे, ख़राबु बि सम्झिबो आहे, उन मां ॼण हिकिड़ो अनुमान कढंदा आहिनि, उन जा कढंदा आहिनि त हीउ भाग वारो आहे की निभागो आहे, सुभागो आहे, मतिलबु त अहिड़ी क़िस्म जो। त असां तव्हांखे निभागो सम्झूं था, इहो ॼण बदबख़्त सम्झूं था जो असांजे मुल्क ते आया आहियो त असां ते ॾुकार पइजी वियो आहे, असांजे माइनि ॿार ॼण छॾे ॾिना आहिनि, असां ते हीअं थियो आहे, असां ते अहिड़ियूं आफ़तूं अची वियूं आहिनि, हीअ तव्हांजे करे, हीउ सभु जेको बि थियो आहे असांते उहो तव्हांजे करे। जेको को चङो माण्हू हुजे हींअर पाकिस्तान में त उहो चए भई ॿोॾूं बि हीअ फलाणे माण्हू जे करे आयूं आहिनि, चङे माण्हू जे करे। हीअ जेके डिज़ास्टर अचनि पियूं, बीमारियूं अचनि पियूं, से फलाणे माण्हू चङे माण्हू जे करे पियूं अचनि, अहिड़ो मतिलबु जेको अलाह ताला आफ़त मोकिले हुन ते, उहा वरी उन माण्हू ते हणनि, नबी ते हणनि, पैगम्बर ते हणनि। कालू इना ततयरना बिकुम लइलम तंतहू, जेकॾहिं इहा ॻाल्हि छॾींदव न, इंतिहा न कंदव, यानी इन ॻाल्हि खां बसि न कंदव, जेको चओ पिया असांखे मथो असांजो खाई विया आहियो, चवंदा लइलम, जेकॾहिं न छॾींदव, तंतहू इंतिहा न कंदव, छॾींदव न ॻाल्हि इन खे, मुड़ंदव न इन ॻाल्हि खां, साईं लिखियो आहे लनरजुमन्नकुम, तव्हांखे ज़रूरु असीं रजम कंदासूं, तव्हांखे असीं पथर हणी मारींदासूं। ल माना ताक़ीदी ला, माना ज़रूरु नरजुमन्नकुम, तव्हांखे रजम कंदासूं असीं ज़रूरु, असीं वलयमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, ऐं तव्हांखे छुहंदी, तव्हांखे पहुचंदी मस, मस माना छुहणु शइ, पहुचे का शइ, लयमसन्नकुम मिन्ना, असां वटां अज़ाबुन अलीम, असां वटां तव्हांखे सख़्तु अज़ाबु पहुचंदो, यानी असीं तव्हांखे अज़ाबु ॾींदासूं, सज़ा ॾींदासूं सख़्तु। कालू, उहे जेके एपासल हुया, उहे जेके हवारी हुया, या जेके नबी हुआ, पैगम्बर हुआ, जेके बि हुआ, कालू ताइरुकुम मअकुम, चए तव्हांजो निभाग तव्हां सां आहे, तव्हांजो ताइर, तव्हांजो पखी जेको निभाग जो आहे सो तव्हां सां ई आहे। ताइरुकुम मअकुम, यानी तव्हांजे क़िस्मत में लोह महफ़ूज़ में लिखियो पियो सो अथव निभाग, उहो सो आहे तव्हां सां गॾु, मुंहिंजो असांजो ॾोह कोन्हे को। लइन ज़ुकिरतुम, छा तव्हीं इहो इन करे था कयो जो तव्हांखे नसीहत कई थी वञे, चङाई जी ॻाल्हि त तव्हांखे चऊं त तव्हांखे ॿरो थो वठे, तव्हांखे कावड़ थी वठे, तव्हांखे गैज़ ऐं गज़ब थो थिए, असांखे मारण जो था तव्हां थ्रेट कयो, असांखे मारण जो चओ था। लइन ज़ुकिरतुम बल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, तव्हीं त हद खां लंघंदड़ इसराफ़ करण वारा आहियो, तव्हां क़ौम जेका आहियो तव्हां हिकिड़ी इसराफ़ कंदड़, हद खां लंघंदड़ आहे। बल अंतुम क़ौम मुसरिफ़ून। हाणे हिते ॻाल्हि हिननि जी ख़तमु, हीअं अलाह सुब्हानो ताला अॻिते कोन असांखे ॿुधाए त हुनखे हुननि मारियो या उहे निकिरी विया हलिया या छा थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा जेके हवारी हुआ, से कुझु निकिरी विया, पीटर खे मारे छॾियऊं, फलाणे हंधि थॉमस खे फलाणे हंधि, पोइ मतिलबु त के नेठि पोइ ॿियनि खे फलाणे फलाणे हंधि के मारिजी विया, शहीद थिया, मतिलबु त, पर पोइ हिननि जी ख़बर अलाह ताला हिते ॻाल्हि बसि ख़तमु कई आहे त उन्हनि सां छा थियो हुनजी ख़बर न आहे। पर हाणे उन्हनि जे सपोर्ट में जेको माण्हू अचे थो, हुननि जो ख़ुदि शहरी आहे, उन मुल्क जो अंताकिया जो माण्हू आहे, उहो अचे थो, जंहिंखे असांजे रिवायतुनि मंझि पंहिंजो हबीब नजार थो चइजे, वजा मिन अक्सल मदीनत रजुलइन यसआ, अक्सल मदीनत, मदीने जे हुन छेड़े खां परे भर खां, यानी हू को जंगल में या कंहिं गार में, मदीने शहर जो जेको हो उन खां परियां किथे मतिलबु त राहिब हुयो, किथे पंहिंजे तक़वा परहेज़गारी जे कम में मतिलबु त मशग़ूल हुयो, उते जॾहिं हिनखे ख़बर पई त हू परियां खां डोड़ंदो आयो। वजा मिन अक्सल मदीनत रजुलइन यसआ, यसआ माना डोड़ंदो थिए आयो, कोशिश सां आयो पिए, सही कंदो आयो पिए। काल, पंहिंजे क़ौम खे चयईं, यानी हुनखे सम्झ में ॻाल्हि अची वई, हुन खां पुछियईं त केरु आयो वग़ैरह वग़ैरह छा चयईं, पोइ हुनखे जॾहिं सम्झ में अची वई त पंहिंजे क़ौम वारनि सां मुखातिब थियो, वरी हाणे उहो मोतबर थो थिए पंहिंजे क़ौम खे, जीअं हाणे असां वटि सिंध में को अचे त वरी सिंधी माण्हू को वरी हुनखे हुनजे तरफ़ां वरी ॻाल्हाए त अहिड़े नमूने सां, त हिन वीचारे उन्हनि जे तरफ़ां ॻाल्हि पंहिंजे क़ौम खे ॻाल्हि सम्झाई। काल या क़ौम, ए मुंहिंजी क़ौम, या क़ौम में माना मी, या क़ौमी, ए मुंहिंजी क़ौम,
या काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, हीअ जेके मुरसल आया आहिनि, रसूल आया आहिनि, इन्हनि जी इतिबात कयो, इन्हनि जे पोयां हलो, उन्हनि जा पोइ लॻ थियो, उन्हनि जो चवणु मञो। इत्तबिउल मुरसलीन इत्तबिउ मन ला यसअलुकुम अजरा, उन्हनि जी इतिबात कयो जेके तव्हां खां अजुर कोन था घुरनि, भाड़ो कोन था घुरनि, तव्हां खां किरायो कोन था घुरनि, पैसा कोन था घुरनि त तव्हां असांखे ॾियो त असीं तव्हांखे ॿुधायूं। मन ला यसअलुकुम, जेके तव्हां खां घुरनि नथा, अजरनि, को अजुर कोन था घुरनि, वहुम मुहतदून, ऐं ॾिसण में बि अचे पियो त इहे हिदायत वारा आहिनि, हिदायत थियल आहिनि, हिदायत ते आहिनि, यानी सुठा माण्हू आहिनि, फज़ीलत वारा आहिनि, चङा आहिनि, हिन में चङाई ॾिसण में पई अचे, उथण में, वेहण में, ॻाल्हाइण में, ॿोलाइण में, ॾियण में, वठण में, सभु कंहिं ॾेती लेती जे सभिनी ॻाल्हियुनि में हिदायत वारा ॾिसण में अचनि था। तव्हांखे छा लाइ ॿरो थो वठे, तव्हांखे छा लाइ तकलीफ़ थी थिए, तव्हां छा लाइ हिननि जे पोयां नथा हलो। मन ला यसअलुकुम अजरन वहुम मुहतदून वमा लिय, मूंखे छा आहे, यानी आउं त हिननि जे पोयां लॻंदुसि, ऐं मूंखे कहिड़ो एतिराज़ु आहे जो आउं हिन जे पोयां न लॻां। वमा लिय, मूंखे छा थियो आहे, मूंखे छा आहे। वमा लिय ला अअबुदुल लज़ी, जो हिननि जे जो अलाह उनखे न मञिया, यानी हीअ जो चवनि था हिकिड़े अलाह खे मञ, हिकिड़े अलाह खे पूॼ, हिकिड़े बि अलाह जी इबादत कर, त आउं छो न हिकिड़े अलाह जी इबादत करियां। मूंखे कहिड़ो सबबु आहे, मूंखे छा थियो आहे, कहिड़ी बीमारी मूंखे वरितो आहे, मूंखे कहिड़े ॻाल्हि वरितो आहे जो आउं न इबादत करियां हिकिड़े अलाह जी। अलज़ी फतरनी, जंहिं मूंखे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे। हिन सूरत खां अॻु में फातिर सूरत आहे, अलाह सुब्हानहू तआला जो नालो फातिर समावात वल अर्द, फातिर ॾांहुं इशारो आहे हिते, त फतरनी, मूंखे पहिरियों दफ़ो ख़लक़ियो, यानी इंसान ज़ात खे पहिरियों दफ़ो, सॼी काइनात खे पहिरियों दफ़ो ख़लक़ियो उन फतरनी व इलैहि तुरजऊन, ऐं मोटंदुसि वरी उन ॾांहुं मोटायो वेंदुसि। अतख़िज़ु मिन दूनिही आलिह, छा आऊं, पहिरीं जेका आहे हुनजो मतिलबु आहे छा आऊं, अतख़िज़ु, छा आऊं वठां, मिन दूनिही आलिह, इन खां सवाइ को ॿियो अलाह वठां, यानी ॿियनि खे पूॼां, ॿियनि जी इबादत करियां अलाह खे छॾे। इन युरिदनि रहमान बिदुर्र ला तुग़नी अन्नी शफ़ाअतहुम शैअन वला युनक़िज़ून, हुनर इन युरिदनि रहमान, जेकॾहिं घुरे, युरिदनि रहमान, जेकॾहिं अलाह ताला घुरे, अलाह ताला चाहे, रहमान बिदुर्रन, मूंखे को नुक़सानु पहुचाइणु चाहे, ला तुग़नी अन्नी शफ़ाअतहुम, त को बि मूंखे बचाए न गनी ग़ना करे, यानी बचाए सघे, गनी मूंखे टारे सघे मूं तां, अन्नी मूंखां, अन्नी शफ़ाअत हुम, संस शफ़ाअत, संस मतिलबु को बि शफ़ाअत हुनखे मूंखे टारे न सघंदी। जेकॾहिं बि नुक़सानु पहुचाइणु चाहे या जेकॾहिं चङाई पहुचाइणु चाहे अलाह ताला, त को उहो सूरत फातिर में इहे लफ़्ज़ अची विया, इहा आयात कशफ दुर जी ऐं हिन जी, अन्नी शफ़ाअतुम शैअन वला युनक़िज़ून, ऐं न की को मूंखे छॾाए हूंदो सघे, छॾाईंदुमि को न कोई छॾाए सघंदो को मूंखे, युनक़िज़ून क़ज़ अनक़ज़ मज़ा। इन्नी इज़ल लफ़ी दलालिम मुबीन, जेकॾहिं आउं ईअं करियां, मतिलबु उहो महज़ूफ़ आहे, जेकॾहिं आउं ईअं करियां त इन्नी इज़ल, आउं उन वक़्तु यकदमि थी वेंदुसि, हलियो इन्नी इज़ल लफ़ी ल माना ज़रूरु थी वेंदुसि, फ़ी दलालिम मुबीन, हूंदुसि गुमराही पधरीअ मंझि। जेकॾहिं मतिलबु आउं अलाह खे छॾे ऐं ॿियनि जी पूॼा करियां, बुतनि जी ऐं हिननि जी हुननि जी माण्हुनि जी शख़्सनि जी, त पोइ तव्हां पधराही गुमराही में हूंदुसि। इन्नी आमनतु बेरब्बिकुम, त मूं बेशक ईमान आंदो आहे तव्हांजे रब ते, त रेबे रब्बिकुम थो चवे हुनखे, त जेको तव्हांजो रब आहे उहो ई मुंहिंजो रब आहे, ऐं तव्हांजे रब ते ईमान थो आणियां। तव्हांजो रब उहो आहे जंहिं आसमान ज़मीन ठाहिया आहिनि, मूंखे बि ठाहियो अथसि, माना इहा आहे। इन्नी आमनतु बेरब्बिकुम फस्माऊन, पोइ मूंखे ॿुधो, यानी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हिननि जी बि ॿुधो, इहे जेके आया हुआ तव्हां नबी या रसूल, मूंखां ॿुधो मुंहिंजी, फस्माऊन, पर हाणे हू ॿुधनि किथे था, बसमाऊन मूंखे ॿुधो, मस्मून माना मस्मूनी, मूंखे ॿुधो। पोइ हाणे हुन त कोन ॿुधो, हुननि त हिनखे माॻे शहीद करे छॾियो। कील दुख़ुल जन्न, चयो वियो हुनखे
यानी फ़रिश्तनि चयो या अलाह सुब्हानो ताला चयो हुनखे, जीअं हुनखे शहीद कयऊं फ़ौरन अलाह ताला चयो हुनखे फ़रिश्तनि जे थ्रू चयईं या डायरेक्ट चयईं हुनखे क़ील अदख़ुल चयो हुनखे उदख़ुल जन्नत में दाख़िल थी वञु। काल उन वक़्तु चयईं काल या लैत क़ौमी यअलमून, शहादत खां पोइ हुन चयो ए काश मुंहिंजी क़ौम ॼाणे हा त छा थियो आहे मूंसां, मूंखे कहिड़ी इकराम कहिड़ी इज़त ॾिनी वई आहे शहादत खां पोइ। यानी शहादत हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे मुस्लमाननि मोमिननि जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह ॿियनि क़ौमूं जेके आहिनि से पैसे लाइ विढ़नि था, ॾोकल लाइ विढ़नि था, लैंड लाइ विढ़नि था, ज़मीन लाइ विढ़नि था, पंहिंजे बादशाह जे हुकुम ते विढ़नि था। मुस्लमान मोमिन जेको आहे सो अलाह जे हुकुम ते विढ़े थो, अलाह जे रस्ते में विढ़े थो, शहीद थिए थो। ऐं उनखे अहदिया मिनल हसनयैन छा सूरत आल इमरान में त जेको हिकिड़ी ॿिनि चङाइनि मञा हिकिड़ी चङाई, या शहीद थींदो, गाज़ी थींदो, जन्नत में वेंदो सिधो सऊं, या पंहिंजो सोबत थींदी ऐं पंहिंजो इस्लाम में माण्हू दाख़िल थींदा। त हुन चयो क़ील इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन क़ील उदख़ुलिल जन्न क़ाल या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी, बेशक मूंखे बख़्शे छॾियो मुंहिंजे रब, वजअलनी ऐं बनायाई मूंखे मिनल मुकरमीन, ऐं इकराम थियलनि मझां, यानी जन ते इकराम कयो वियो, जन जी इज़त कई वई, जन जी तौक़ीर कई वई, यानी उन्हनि मझां मूंखे कयो अथसि। यानी आउं मुकरमनि मझां थियुसि, मुक़र्रबनि मझां थियुसि, वेझनि मझां थियुसि। शहादत जेको आहे सो वॾो दर्जो आहे। जअलनी मूंखे बनाए छॾियईं, यानी इन शहादत जे करे जेको बि शहीद थो थिए अलाह ताला हुनखे पंहिंजे मुक़र्रमनि मझां करे थो, मुक़र्रबनि मझां करे थो, वेझनि मां इकराम थियलनि मझां करे थो। काल या लैत क़ौमी यअलमून बिमा ग़फ़र ली रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। हाणे हिते ॻाल्हि हिन जी ख़तमु थी, पोइ अलाह ताला चवे थो त इन क़ौम ते छा थियो, इन क़ौम जे लाइ हाणे जेका आयत आहे हिन खां पोइ 28 आयत, वमा अंज़लना अला क़ौमिही, उन जे क़ौम ते असां कुझु नाज़िल न कयो, कुझु नाज़िल न कयो माना असांखे का वॾो लश्कर मोकिलिणा कोन पिया, बसि असां हुकुम कंदासीं मच्छर खे, असीं हुकुम कंदासीं हवा खे, असीं हुकुम कंदासीं पाणीअ खे, असीं हुकुम कंदासीं फलाणी शइ खे, बसि उहा ॻाल्हि थी वेंदी मच्छर खे। हींअर पाकिस्तान मच्छरनि हणी ढोर सभु मारे छॾिया, हुकुम थियो अलाह ताला जो, ढोर मारियोसि भई सिंध जे माण्हुनि जा, वॾेरनि जा, ग़रीबनि जा, पुसीरनि जा, जंहिंजा वणियो त कंहिं माकड़ थी अचे, कंहिं मच्छर था अचनि, कंहिं अज़ाब अलाह ताला जो फ़िरऔन खे जेके अज़ाब मिलिया से हाणे असांजे क़ौम ते मिलनि पिया। इन करे जो हाकिम जेके आहिनि असांजा फ़िरऔननि खां वधीक, हामान ऐं कारून खां वधीक बुछड़ा। वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादिही मिन जुंदिन मिनस समाअ, असां को वॾो लश्कर को आसमान मञा कोन मोकिलियोसीं, असां को सईहतन वाहिदतन, हिकिड़ो ई आवाज़ु थियो बसि सही। वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादिही मिन जुंदिन मिनस समाअ वमा कुन्ना मुनज़िलीन, असांजे लाइ अहिड़ो कोन ज़रूरी अहिड़ा लश्कर ठाहे असीं मोकिलियूं, असां रुॻो हुकुम कंदासीं। या असरतन इनकानत इल्ला सयतम वाहिदा, इहा हिकिड़ी रुॻो रड़ हुई, सयहत हुई, आवाज़ु हो हिकिड़ो, इनकानत इल्ला सयतन वाहिदतन फइज़ा हुम खामिदून, पोइ सभई ॼण उजामी विया, विसामी विया, जीअं बाहि विसामे, बाहि ते बाहि पई ॿरे, भड़के पई बाहि, हुन में विझी पाणी उछले हिकिड़ो मटु पाणी जो, की दिलो पाणी जो, की कुंजी पाणी जी, छंडो पाणी जो विझी त बाहि विसामी वियली, बसि ईअं उसामी विसामी विया। यानी अहिड़ा जेके भड़किया पिए, भभकिया पिए, जेको बाहि वांगुरु शहीद पिए कयूं पंहिंजे चङनि माण्हुनि खे, सालियनि खे, पैगम्बरनि खे, सालियनि खे, उनखे बि बसि उजामी विया, विसामी विया, खामिद थी। या असरतन अलल इबाद, अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, अलाह सुब्हानो ताला पाण चए थो हसरत आहे हुन ते आहे, यानी हैरान आहियूं हिन ॻाल्हि ते, बाननि ते असांजे। या असरतन अलल इबाद, अफ़सोस आहे हुननि ते, हसरत आहे हुननि ते।
ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون को रसूल नथो अचे उन्हनि ते पर उहे उन्हनि जी टोकूं था कनि उन्हनि ते इस्तिज़ा कनि था उन्हनि ते मस्ख़री कनि था को बि जॾहिं बि को बि नबी अचे थो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो त टोकूं ते कयूं इस्तिज़ा ते कयूं मस्ख़री ते कयूं ऐं पोइ एतिराज़ ते कयूं जॾहिं बि को नबी मोकिलियूं था त ईअं थो थिए हसरत आहे असांजे हसरत आहे अफ़सोस आहे अफ़सोस आहे या हसरतन अलल इबाद मा यअतीहिम मिन रसूलिन इल्ला कानू बिही यस्तहज़िऊन अलम यरौ कम अहलकना क़ब्लहुम मिनल क़ुरून छा न ॾिठाऊं उन्हनि न ॾिठो कम अहलकना केतिरा हलाक कयासीं असां केतिरा हलाक कया कम अहलकना क़ब्लहुम इन्हनि खां अॻु में कुरैशियुनि खां अॻु में हुन अंताकिया वारनि खां अॻु में असां खां अॻु में केतिरा अलाह ताला हलाक कयूं क़ौमूं केतिरियूं क़ौमूं मिनल क़ुरून क़र्न जो जम आहे क़र्न माना हिकिड़ो मतिलबु को ज़मानो माना को जनरेशन ईअं सम्झो केतिरा नस्ल क़रून जे माना नस्ल पीढ़ियूं साईं लिखियो आहे पीढ़ियूं जे माना में क़ब्लहुम मिनल क़ुरून अन्नहुम इलैहिम ला यरजून जो हे उन्हनि ॾांहुं नथा मोटनि यानी पैगम्बर ॾांहुं नथा मोटनि पंहिंजो हिन ॻाल्हि ते इस्लाम में दाख़िल नथा थियनि अलाह जी क़ुर जी ॻाल्हि दीन जी ॻाल्हि नथा मञनि माण्हू पाकिस्तान वारा माना मुस्लमान त असीं सॾायूं था पर असीं जेके ज़ुल्म करियूं था असीं जेको माण्हुनि जो माल चोरायूं था माण्हुनि खे मारियूं था क़त्ल गारत गरियूं कयूं था हाकिम जेके आहिनि असांजा मिलिट्री पुलिस जेका माण्हुनि खे थी मारे अगवा करे थी खणी थी वञे ग़ाइबु करे थी छॾे इहे के माण्हू को चङाई जो कमु था कनि इहे जहन्नुम खां सवाइ का ॿी उन्हनि जे लाइ का शइ तयारु रखियलु हूंदी कंहिं माण्हू हाकिम जे करे मिलिट्री जो भले घणी जनरल हुजे की जनरल जो पीउ हुजे قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون وإن كل لما جميع لدينا محضرون ऐं इहे सभई जेके आहिनि से सभई गॾाड़े सलाड़े मेड़े असां ते हाज़िर कया वेंदा मुहदरून हाज़िर कया वेंदा असां वायतुल लहुमुल अर्दुल मैततु हाणे आयतूं आहिनि हीउ हिकिड़ो हिस्टोरिकल इंसिडेंट हो जंहिंजो ज़िक्र थी वियो पंहिंजे ॿ एपोस्टल मोकिलियऊं पोइ टे मोकिलियूं टियों आयो पोइ वरी हबीब निज़ार आयो चइनी जा कम पूरा करे छॾियऊं पोइ उन्हनि ते अलाह ताला अज़ाब मोकिलियो वॾो हा इन खां पोइ वरी अलाह ताला पंहिंजी कुदरत जा मिसाल ॿुधाए थो पंहिंजे धरती मोल खे कीअं थो जहिड़ो करे चंड सितारा कीअं था हलनि ऐं फलकनि में यसबहून कीअं अनाज था पुटनि पंहिंजो कीअं था खाधा खाइनि कीअं था बाग़ थियनि कीअं था ॻाल्हियूं थियनि कीअं थियूं ॿेड़ियूं हलनि हाणे इहे हिकु मिसाल अलाह सुब्हानो ताला ॾिए थो इन खां पोइ वरी ईंदो त हीअ काफ़र जेके आहिनि से इनफ़ाक़ नथा कनि ख़र्च नथा कनि अलाह जे रास्ते में पुछंदा त क़यामत कॾहिं थींदी पोइ जॾहिं क़यामत थींदी त पोइ कमु जेको आहे सो पूरो थियलु हूंदो पोइ हिन खे उन मां को फ़ाइदो कोन्ह थींदो पोइ हाज़िर थींदा पोइ हुन में हिसाबु किताबु थींदो पोइ सलामुन क़ौलुम मिन रब्बिर रहीम थींदो ख़ुदा वमताज़ुल यौम अय्युहल मुज़रिमून थींदो हेॾां तव्हांजा हथ ऐं पेर ॻाल्हाईंदा होॾां शैतान खां मना कयो वियो आहे अलाह ताला शैतान जे पोयां नालो वग़ैरह वग़ैरह इहे ॻाल्हियूं थींदियूं हाणे सूरत जेका असां अञा अॻिते हलंदी हाणे असीं हिते वक़फ़ो था कयूं इनशा अलाह आमीन अलाह सुब्हानो ताला क़बूल फ़रमाए पंहिंजो اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا واهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم حسبي الله لا اله الا هو عليه توكلت ورب العرش العظيم हाणे 32 आयतूं हेसि ताईं पढ़ी चुकासूं इनशा अलाह आमीन 33 आयत खां अॻे आयतुल लहुमुल अर्दुल मैतत खां अॻिते वरी पढ़ंदासूं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी वअला आलिहि वअसहाबिहि वअज़वाजिहि वज़ुर्रिय्यातिहि वअहलि बैतिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।